बुलेटिन के अॻिते वधाईंदे हिते ख़बर शामिल कंदासीं। अॻूणे सदर ऐं पीपी पार्लियामेंटेरियंस जे सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त हुकूमत हलाइण जहिड़ी तहिड़ी जी वस जी ॻाल्हि न आहे, हू सरकार हलाए ॾेखारींदा। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी नवाब शाह वेझो ॻोठ महर जमाली पहुची वियो। पीपी अॻवान राज़ी खान जमाली सां संदसि भाउ अमानुल्लाह जमाली जे लाॾाणे ते ताज़ियत कई। उन मौक़े ते मुख़्तसर ॻाल्हि ॿोल कंदे आसिफ अली ज़रदारी चयो त पाकिस्तान में गैस आहे, कोयलो आहे, विल पावर बि आहे। पीपी जे ईंदड़ सरकार मुल्क हलाइण लाइ मास्टर प्लान ठाहींदी। अॻूणे सदर चयो त पीपी जी हुकूमत अवाम खे मज़बूत कंदी, अवाम सां गॾिजी पाकिस्तान खे बहितर बणायो वेंदो। आसिफ अली ज़रदारी चयो त हुननि बलोचिस्तान ऐं ख़ैबर पख्तूनख्वा जे माण्हुनि जा बुनियादी मसइला हल कया। सरहद खे ख़ैबर पख्तूनख्वा बणाइण बैदि जॾहिं हुन पहिरियों भेरो ख़ैबर पख्तूनख्वा नालो खयो त सभिनी जे अखियुनि में ॻोढ़ा अची विया। पीपी पार्लियामेंट्रीज़ जे सदर चयो त ज़िंदगी जे सफ़र में लाह चढ़ा ईंदा रहंदा आहिनि, पर पीपी कॾहिं बि अवाम सां कूड़ा वाइदा न आहिनि कया। ॻोठ महर जमाली आमिर जे मौक़े ते पीपी एमपीए हाजी अली हसन ज़रदारी, अब्दुल सत्तार कीरियो, ज़ियाउल हसन लंजार ऐं ॿिया पार्टी अॻवान बि अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी सां गॾु हुआ। वफ़ाक़ी हुकूमत ग्रेटर थल कैनाल ऐं चौबारा कैनाल मनसूबे जी पचर न छॾी। सिंध हुकूमत जे सख़्त एहतजाज सबबि एटनिक इजलास में ग्रेटर थल कैनाल ऐं चौबारा कैनाल मनसूबे जी मंसूरी मुलतवी कई वई। नाणे वारे सलाहकार शौकत तरीन जी सदारत हेठि एटनिक जो इजलास थियो। इजलास में कराची मां पीपी अॻवान निसार खोड़ो, सूबाई वज़ीर जाम खान शोरे ऐं ॿियनि शिरकत कई। इजलास दौरान ग्रेटर थल कैनाल ऐं चौबारा कैनाल मनसूबे ते वफ़ाक़ ऐं सिंध सां आम्हूं साम्हूं थी विया। सिंध पारां मुखालफ़त बावजूद तकरारी मनसूबनि खे एजेंडा में शामिल करण ते सख़्त एहतजाज कयो वियो। सिंध जे एहतजाज बैदि मनसूबे जी मंज़ूरी हिकु भेरो ॿीहर मुलतवी करे मामिलो CWP खे मोकिलण जो फ़ैसिलो कयो वियो। थल कैनाल मनसूबे ते सिंध जा ख़र्चा ख़त्म करण लाइ ईंदड़ हफ़्ते हिकु भेरो ॿीहर इजलास घुराइण जो फ़ैसिलो बि थियो आहे। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे निसार खोड़े चयो त तकरारी मनसूबा शुरू करे सिंध खे पाकिस्तान ठाहिण जी सज़ा न ॾिनी वञे। निसार खोड़े चयो त ग्रेटर थल कैनाल ऐं चौबारा कैनाल सिंध ऐं अवाम जे मौत जा मनसूबा आहिनि। सूबाई वज़ीर जाम खान शोरे चयो त 91 वारे पाणीअ ठाह ते अमल न थी रहियो आहे। उन्हनि चयो त अहिड़नि मनसूबनि सां सिंध जूं ज़मीनूं बंजर बणिजी वेंदियूं। पीपल्स पार्टी मुल्क में वधंदड़ दरामदी वापार ऐं करंट अकाउंट खसारे ते ॻणती ज़ाहिर करे छॾी आहे। समाजी राब्तनि वारी वेबसाइट ट्विटर ते जारी कयल बयान में शेरी रहमान चयो आहे त जुलाई खां नवंबर ताईं मुल्की इम्पोर्ट 29 अरब 90 करोड़ डॉलर रही। पीपी अॻवान चयो त नवंबर में करंट अकाउंट खसारो 1 अरब 91 करोड़ डॉलर रहियो, जेका ॻणतीअ जोगी ॻाल्हि आहे। शेरी रहमान चयो त हलंदड़ माली साल में करंट अकाउंट खसारो 7 अरब 8 करोड़ डॉलर ताईं पहुची वियो, जंहिं ते समूरनि धुरियुनि खे आवाज़ उथारणु घुर्जे। पीपल्स पार्टी टेलीकॉम कंपनियुनि ते वाधू टैक्स लॻाइण वारी हुकूमती फ़ैसिले जी मुखालफ़त करे छॾी। इस्लामाबाद मां जारी कयल बयान में सलीम मांडवीवाला चयो त हुकूमत अवाम ऐं वापारियुनि खे रिलीफ ॾियण में मुकमल तौरु नाकाम थी चुकी आहे। पीपी अॻवान चयो त पीपल्स पार्टी अवाम ऐं वापारियुनि ते वधीक भार विझण जी कंहिं बि सूरत में इजाज़त न ॾींदी। सूबाई वज़ीर जाम खान शोरे चयो आहे त वफ़ाक़ी हुकूमत हिकु भेरो ॿीहर ग्रेटर थल कैनाल मनसूबे जी मंज़ूरी ॾियण वञे पई। हू वफ़ाक़ जे अहिड़े फ़ैसिले जी मुज़ामत कनि था। जारी कयल बयान में जाम खान शोरे चयो त इक़्तिसादी काउंसिल जी एग्ज़ीक्यूटिव कमेटीअ जे इजलास में मंज़ूरी ॾिनी वेंदी। संदसि चवणु हो त गुज़िरियल इजलास में उन मामले जो जाइज़ो वठण लाइ वज़ारती कमेटी जोड़े जो फ़ैसिलो थियो। उन चयो त मंसूबे ख़िलाफ़ सिंध असेंबली मां ठहराव पास थियण बावजूदि वफ़ाक़ अहिड़ो फ़ैसिलो कयो आहे जंहिंजी हू मुज़ामत कनि था। सिंध हाई कोर्ट न्यू कराची अंडा मोड़ रोड के घर में शामिल करण वारे केस में दरख्वास्त फ़ैसिलो महफूज़ करे वरितो आहे। सिंध हाई कोर्ट में कराची अंडा मोड़ रोड के घर में शामिल करण वारे केस जी ॿुधणी थी। ॿुधणी दौरान सिंध हाई कोर्ट में हिकु भेरो ॿीहर नस्ला टावर जी गूंज रही। दरख्वास्त ॾींदड़ जो वकील चयो त वटन लीज़ आहे, कीअं मसमार करे सघे थो। अदालत रिमार्क्स ॾिनो त नस्ला टावर वारनि वटि बि लीज़ ऐं दस्तावेज़ात मौजूदु हुआ। रोड, स्कूल ऐं पार्क ते बि कब्ज़ो आहे। 150 रोड जी ज़मीन ते कब्ज़ो कयो वियो आहे। अदालत चयो त तव्हांजी दरख़्वास्त ते ॿुधणी कीअं थी
थी, जॾहिं त सिंध हाई कोर्ट दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो आहे। ख़बर शामिल कंदासीं। सखर जी अदालत एजाज़ जखरानी ख़िलाफ़ आमदनी खां वधीक मिल्कियत वारे केस जी ॿुधणी मुलतवी करे छॾी आहे। एहतसाब अदालत में सूबाई सलाहकार एजाज़ जखरानी ख़िलाफ़ आमदनी खां वधीक मिल्कियत वारे केस जी ॿुधणी थी आहे। ॿुधणी दौरान सूबाई सलाहकार एजाज़ जखरानी ऐं ॿिया एहतसाब अदालत में पेश थिया। अदालत रेफरेंस जी ॿुधणी 17 जनवरी ताईं मुलतवी करे छॾी। कराची के मॉडल टाउन वारे इलाके में मुबैना पुलिस मुकाबले में एक ॾोहारी मारिजी वियो, एक एहलकार ज़ख़्मी थी पियो। पुलिस मूजिब मॉडल कॉलोनी के गोल्ड ग्राउंड वटि ॾोहारियुनि सां मुकाबले दौरान एक ॾोहारी मारिजी वियो, जॾहिं त पुलिस एहलकार फरहान ज़ख़्मी थी पियो। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार घर में चोरी जे करे रहिया हुआ त इतला ते पुलिस पहुची वई, जॾहिं त फायरिंग के नतीजे में एक ॾोहारी मारिजी वियो ऐं एक एहलकार ज़ख़्मी थी पियो। ज़ख़्मी के फौरी तौर अस्पताल मुंतकिल कयो वियो, जेको ICU में ज़ेर इलाज आहे। पुलिस मूजिब जवाबदारनि कार में फरार थियण जी कोशिश कई, पर फायरिंग के नतीजे में एक जवाबदार खे गोली लॻण सबबि फौत थी वियो, जॾहिं त फौती जी सुञाणप न थी सघी आहे। ॿ ॾोहारी फरार थियण में कामयाब थी विया। सिंध हाई कोर्ट कारे इल्ज़ाम हेठि क़त्ल थियल नौजवान वारे केस में जवाबदार जी अपील रद्द कंदे सज़ा बरक़रार रखण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। सिंध हाई कोर्ट में कारे इल्ज़ाम हेठि क़त्ल थियल नौजवान शहज़ाद वारे केस जी ॿुधणी थी आहे। ॿुधणी दौरान अदालत जवाबदार काशिफ़ जी सज़ा ख़िलाफ़ अपील रद्द कंदे सज़ा बरक़रार रखण जो हुकुम ॾिनो। अदालत रिमार्क्स ॾिना त हिक ॼणे खे नाक क़त्ल कंदड़ जवाबदार रिआयत जे लाइक़ न आहे। पुलिस जो चवणु हो त मक़तूल शहज़ाद शकीला नाले छोकिरी सां अदालत में शादी कई हुई। पुलिस मूजिब शादी खां पोइ शहज़ाद जे साले काशिफ़ खेसि गोली हणी ज़ख़्मी करे छॾियो हो। पुलिस मूजिब जवाबदार काशिफ़ ख़िलाफ़ 2016 में सईदाबाद थाणे ते केस दाख़िल कयो हो। कराची के सिटी कोर्ट में वकील से गलत वर्ताव खिलाफ वकीलन पारा एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। वकीलन साथी की गिरफ़्तारी खिलाफ अदालती कार्रवाई जो बाइकाट कंदे एहतजाज कयो। उन मौके ते मीडिया से ॻाल्हाईंदे एहतजाज कंदड़ जो चवणु हो त वकील की गिरफ़्तारी की सख़्त लफ़्ज़नि में मुज़म्मत कंदा। उन्होंने चयो त ही कहिड़ो कानून आहे, हिक वकील खां माफ़ी लिखाई पे वञे। संदन चवणु हो त वकीलन सां ग़लत वर्ताव कॾहिं बि बर्दाश्त न कयो वेंदो। वकीलन जो चवणु हो त जॾहिं कंहिं जज सां मसइलो थींदो आहे त वॾियूं वॾियूं कॉन्फ्रेंसूं घुरायूं वेंदियूं आहिनि, जॾहिं कंहिं वकील सां मसइलो थींदो आहे त ॿार ग़ाइब आहे। घोटकी वेझो नादरा मुलाज़िम खां फुर वारे वाक़े ख़िलाफ़ नूनारी बिरादरी पारां रोड ब्लॉक करे धरणो हयो वियो। आदिलपुर थाणे जी हद मिठड़े स्टॉप वटि नादरा मुलाज़िम अब्दुल शकूर नूनारी खां हथियारबंदनि पारां कयल फुर वाक़े ख़िलाफ़ सवें नूनारी बिरादरी जे माण्हुनि खानपुर महर घोटकी रोड ब्लॉक करे सख़्त एहतजाज कयो। मुज़ाहिरीन मूजिब 4 हथियारबंद नादरा खानगढ़ के मुलाजिम खां मोटरसाइकिल 2 मोबाइलूं ऐं रोक रक़म फुर करे फरार थी विया। मुज़ाहिरीन मूजिब फुर ऐं चोरियुनि जा वाक़िया रोज़ जो मामूल बणियल आहिनि। पुलिस अघोर निंड सुतल आहे। जेसिताईं जवाबदार गिरफ़्तार न थींदा रोड ब्लॉक हूंदो। रोड ब्लॉक हुजण सबबि आदिलपुर खानपुर महर ईंदड़ वेंदड़ गाॾियूं बीहजी वयूं। मुसाफ़िर परेशानी खे मुंहुं ॾियण लॻा। उन्हनि आला अख़्तियारियुनि खां मुतालबो कयो त जवाबदारनि खे गिरफ़्तार करे चोरी थियल सामान वापसि कराए वञे। थरड़ी मोहब्बत में बदअमनी ते ज़ाब्तो न अची सघियो। हथियारबंद नौजवान खां मोटरसाइकिल रोक रक़म ऐं ॿियो सामान फुर करे फरार थी विया। ॻोठ मंगड़े जा भाण वासी ॻोठाणन मक़सूद जूणेजो जी अॻवानी में नौजवान इंसाफ़ जूणेजो खां मोटरसाइकिल ऐं रोक रक़म फुर वाक़े ख़िलाफ़ प्रेस क्लब अॻियां एहतजाज कंदे थाणे जे गेट आॾो एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। उन मौके ते अॻवान चयो त पुलिस जी नाहेली सबबि इलाइक़े में बदअमनी वधी वई आहे। ॻोठाणनि मूजिब पुलिस ॾोहारियुनि जो साथारी बणियल आहे। हथियारबंद ॾींहं ॾिठे जो हथियारनि जे ज़ोर ते फुरूं कनि था। उन्हनि आला अख़्तियारियुनि खां मुतालबो कयो त चोरी थियल सामान वापसि कराए वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। मातली में कराची में मंदर जूं मूर्तियूं टोड़े उन्हनि जे बेहुरमती करण वारे अमल ख़िलाफ़ हिंदू पंचायत मातली इताद पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। कराची मंदरनि में मूर्तियूं टोड़ण वारे
वाक़े खिलाफ़ हिंदू पंचायत सिंध यूनाइटेड पार्टी ऐं शागिर्द इतिहाद जे सभई माण्हुनि तरफ़ां फुलकारा चौक खां रैली कढी धरणो हयो। मुज़ाहिरीन मातली बदीन रोड ते धरणो हयो, जंहिं सबबि ट्रैफ़िक मुअतल थी वई। मुसाफ़िर परेशानियुनि खे मुंहुं ॾियण लॻा। अॻवान साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध अमन ऐं भाईचारी वारी धरती आहे, जिते जे सूफ़ियनि सदाईं मोहबत जो दर्स ॾिनो आहे। अॻवान चयो त जुनूनियत पसंदनि मंदर ते हमिलो करे सिंध जे पुरअमन माहौल खे ख़राब करण जी कोशिश कई आहे, जंहिंखे नाकाम बणायो वेंदो। हुन वधीक चयो त सिंध में कंहिं बि तरीक़े सां बुनियाद परस्ती खे बर्दाश्त न कयो वेंदो। हुननि सिंध हुकूमत खां मुतालबो कयो त मंदर जी बेहुरमती कंदड़ खे वाइको करे संदनि ख़िलाफ़ सख़्त कानूनी कार्रवाई करे मंदरनि ते सिक्योरिटी जा जोगा इंतज़ाम कया वञनि। नाज़रीन, सेठारजा ऐं भरपासे में यूरिया भाण जी शदीद खोट बरक़रार आहे। वक़्त सां भाण न मिलण जे करे आबादगारनि जो पोखियल कणिक जो फसल तबाह थी रहियो आहे। भाण जी हथरादू खोट बाबति पेश आहे सेठारजा मां आशिक़ हुसैन जी हीअ रिपोर्ट। सेठार ने भरपासे में यूरिया बाण जी खोट आबादगारनि जा ॿई हथ मथे ते अची आहे। कणिक जे फसल खे यूरिया जी शदीद ज़रूरत आहे, पर एग्रीकल्चर वारी नाअहली जे करे आबादगारनि खे भाण मिली न रहियो आहे, जंहिंजे करे आबादगारनि जो पोखियल कणिक जो फसल तबाह थी रहियो आहे। उन खां पोइ जेको डिप्टी डायरेक्टर आहे ज़राअत खातो, उहो सॼो ॾींहुं दुकाननि ते वते थो भत्ता वसूल कंदो। कलर हुनमें मौजूदु पियो आहे। हाणे जेको माण्हुनि खे कलर हिन महिल ताईं खपंदड़ हो, उहो त 1768 वारो सरकारी मुक़ररु अघ जे बजाय माण्हुनि 2400 में कलर वठी छॾियो। भाण जी शदीद खोट जे हवाले सां एसी मीरवा मोहम्मद मुराद अब्बासी धरती टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त भाण जी हथरादू खोट ख़तमु करण जे लाइ मुख़्तलिफ़ जॻहनि ते कार्रवाई करे रहिया आहियूं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असां जिते बि असांखे का भाण वग़ैरह जी का इंफॉर्मेशन मिले थी त असां उते फ़ौरन एक्शन खणूं था ऐं रेड करे उहा जेतिरा बि यूरिया या DAP जूं बोरियूं आहिनि उन्हनि खे असां सील करे गवर्नमेंट रेट ते हलायूं पिया। मक़सदु इहो आहे त जेका बि शइ अवेलेबल आहे, जेतिरी बि आहे, उनखे असां ब्लैक ते चार्ज न करायूं, बल्कि गवर्नमेंट रेट ते जेको यूरिया जो रेट आहे 1770 रुपया, उन मुताबिक़ हलायूं त जीअं हथरादू महांगाई खे कंट्रोल करे सघिजे ऐं आबादगारनि खे बि आसानी मिली सघे। इन हवाले सां असांजूं मुख़्तलिफ़ कार्रवायूं हलनि पियूं। ठरी में बि हलनि पियूं, सुई में बि हिकु कार्रवाई कई आहे। अॼु असां सेठारजा में मौजूदु आहियूं ऐं हिते बि असां जेको आहे माण्हुनि जी एराज़ी मुताबिक़ उन्हनि जी इंफॉर्मेशन वठी उन्हनि खे असां यूरिया या DAP जेका अवेलेबल शइ आहे उनखे ॾियूं पिया ऐं गवर्नमेंट रेट ते ॾियूं पिया ऐं इंतज़ाम जे मुताबिक़ ऐं डिप्टी कमिश्नर जी हिदायतनि मुताबिक़ जेको असां करे सघूं था उहो असां कयूं पिया। अॼु थियो आहे इहो असां कल्ह असां पकड़ियोसीं राणीपुर में, उहो असां हिते सील करायोसीं। साम्हूं असां ॾियनि आबादगार खे असांजो किरदारु आहे, असां ई पकड़ियोसीं। असां ॿुधायोसीं की कल्ह असां किथे गुदाम आंदोसीं, अॼु असां विरिहायूं था पिया। नाज़रीन, एसी मीरवा जो चवणु आहे त ठरी मीरवा तालुके जे अंदरि किथे बि भाण ब्लैक ते विकिरो न पियो कयो वञे। असांखे जिते इतला ॾिनो पियो वञे, एग्रीकल्चर डिपार्टमेंट जे ताउन सां असां कार्रवाई करे रहिया आहियूं। कैमरामैन अदर अली कुबर सां गॾु आशिक़ हुसैन, धरती टीवी। रिपोर्ट अवां ॾिठी त ख़बर शामिल कंदासीं। उडेरो लाल में शहरियुनि पारां गैस ऐं बुनियादी सहूलियतुनि जी खोट ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। कोट गाज़ी खान साहिवाल में गैस ऐं ॿियनि बुनियादी सहूलियतुनि जी खोट ख़िलाफ़ ॻोठाणनि बालू साहिवाल, रहम अली साहोवाल ऐं ॿियनि एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। ॻोठाणनि चयो त मटियारी ज़िले जे चूंडियल नुमाइंदनि ऐं DC मटियारी खे शिकायतूं करण बावजूदि अदारक न थियो आहे। ॻोठाणनि एहतिजाज कंदे चयो त ॻोठ खे उडेरो लाल स्टेशन शहर सां मिलाईंदड़ रोड बिल्कुलु तबाह हाल थी चुको आहे। मुज़ाहिरीन चयो त ॻोठ में गैस ऐं ड्रेनेज जूं सहूलियतूं बि मुयसरु न आहिनि। ॻोठाणनि वस वारनि खां मुतालबो कंदे चयो आहे त ॻोठ में बुनियादी सहूलियतूं फ़राहम करे बेचैनी ख़तमु कई वञे। पटीदन में सड़ियल ट्रांसफार्म तब्दील न करण ख़िलाफ़ वापडा अमले जी मुबैना नाइजाज़ियनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। वार्ड 9 जे रहवासियुनि पारां वापडा अमले जी ज़ियादतियुनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई वई। मुज़ाहिरीन चयो त 10 ॾींहं गुज़रण बावजूदि वार्ड नंबर 9 राजपूत मौला जो सड़ियल ट्रांसफार्म तब्दील न कयो वियो आहे। मुज़ाहिरीन मूजिबि वापडा पटीदन जो अमलो ट्रांसफार्म लाहे खणी विया आहिनि। हाणे ट्रांसफार्म तब्दील करण लाइ 1 लख रुपया रिश्वत तलब करे रहिया आहिनि। मुज़ाहिरीन वापडा जी आला अख़्तियारियुनि खे अपील कई आहे त पटीदन में मुक़ररु नाहिल ऐं राशी अमले ख़िलाफ़ कार्रवाई करे वार्ड 9 जो ट्रांसफार्म तब्दील करे रहवासियुनि खे सुख जो साह खणणु ॾिनो वञे। मीरपुर माथेलो में PP हारी कमेटी ऐं आबादगारनि भाण जे हथरादू खोट ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। हारी कमेटी जे अॻवाननि मंज़ूर अहमद जलबाणी, नसरुल्लाह गडाणी ऐं सईद अहमद मौज़दार ऐं ॿियनि जी अॻवानी में
यूरिया भाण जी हथरादू खोट ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते अॻवान चयो त ज़िले इंतज़ामिया खाद ब्लैक ते विकिरो कंदड़ डीलरनि ॾाढो बेवस बणियल आहे। मुज़ाहिरनि चयो त भाण डीलरनि पंहिंजी मनमानी तहत भाण जो अघु मुक़ररु करे आबादगारनि हारियुनि खे लुटे रहिया आहिनि। उन्हनि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त भाण डीलरनि ख़िलाफ़ कार्रवाई करे आबादगारनि खे मुआशी नुक़सान खां बचायो वञे। ख़बर शामिल कंदासीं। थाणो बुलाखान में असिस्टेंट क्लार्क पारां धमकियूं ॾियण ऐं गुथा लफ़्ज़ ॻाल्हाइण ख़िलाफ़ एहतजाज करे जवाबदार ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो कयो। सेवण जे असिस्टेंट क्लार्क आबिद अली ऐं पेटीएल सेवण जे उहिदेदारनि तरफ़ां धमकियूं ऐं गुथा लफ़्ज़ ॻाल्हाइण ख़िलाफ़ मुलाज़िम नियाज़ हुसैन ख़ासकेली अब्दुल अज़ीज़ ख़ासकेली ऐं ॿियनि कारियूं पटियूं ॿधी एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते मुज़ाहिरनि चयो त पेटीएल सेवण जा अॻवान क्लार्कनि सां नाइंसाफ़ियूं करे रहिया आहिनि। मुज़ाहिरनि चयो त क्लार्कनि खे ब्लैकमेल करे खेनि धमकियूं ॾिनियूं पियूं वञनि। उन्हनि चिता ॾींदे चयो त पेटीएल सेवण पंहिंजो क़िबिलो दुरुस्त करे ॿी सूरत में ऑफिसूं बंदि कयूं वेंदियूं ऐं एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो।